बैसाखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु सूरत शहर में असांजा गुरु असांजा महाराज स्वामी आयल आहिनि। असांखे साक्षात इन्हनि जो इंटरव्यू करण जो मौक़ो मिलियो आहे। केतिरो न ई सुठो सभागो सुहिणो ॾींहुं आहे कि असां अॼु इन्हनि खां मिली मुलाक़ात करे तव्हां सभिनि खे रूबरू करायूं कि इन्हनि जी छा जीवनी रही। जी स्वामी जी, असांजो जन्म सिंध में खंडू नगरी जिथे सतगुरु स्वामी टेऊराम महाराजन जो जन्म थियो उन नगरीअ जा ई असां आहियूं। असांजो जन्म 1944 14 जुलाई में थियो। उन खां पोइ असां जे 47 में भारत जो विभाजन थियो तो सभई सिंधी समाज अस्त व्यस्त थी हेॾा होॾा रहण लॻो। असां बि माता पिता उते अलवर आहे, अलवर जे पासे में हली किशनगढ़ 4-5 आहिनि। किशनगढ़ असांजे पासे अजमेर जे पासे 35-40 किलोमीटर परे किशनगढ़ बांस भी आहे ऐं किशनगढ़ अलवर भी आहे। उन में असां रहंदा हुआसीं। 1954 में 44 जनम आहे। 1954 में बसंतराम महाराज ने इलाहाबाद जो कुंभ जो मेलो हो तो उते असांजो मंडल प्रेम प्रकाश मंडल छावनी लॻाईंदो आहे। तो 54 जो बिल्कुलु एॾो वॾो कुंभ जो मेलो हो। एतिरा माण्हू आया जो उन पुल जे टुटण जे करे सभई माण्हू शरी चढ़ी विया, किरी पिया। हिक ॿिए जे मथां गुण जे मथां जी थींदी आहे। उहो मेलो वधे में वॾो अॼु ताईं मेला घणी थिया आहिनि कुंभ जा। हर 3 साले कुंभ जो मेलो लॻंदो आहे। पोइ 3 हंधि लॻंदो आहे, इलाहाबाद, उज्जैन, नासिक ऐं हरिद्वार 4 जगह कुंभ का मेला होता है। तो 1954 में उनमें एडी पब्लिक आई जो पुल टुटी पई, सभी माण्हू गुज़ारे विया। सभी माण्हू सभ खां वॾे में वॾो दुखदाई उहो ई पहिरियों कुंभ जो मेलो थियो। पोइ वरी असां 54 में कुंभ जो मेलो थियो तो असां उन टाइम में आगरे रहंदा हुआसीं। तो सतगुरु स्वामी सर्वानंद महाराज जो मंडली आगरे में आई। तॾहिं तव्हांजी उमिरि छा रही हुई? ॿुधायां थो। उन आगरे में साईं जिन सां गॾु असांजा गुरु स्वामी बसंतराम महाराज ने वाह जिंदेरा ॿुधायोमांव। हिन जो वॾो चाचो वॾे में वॾो हिन जो ऐं उहो सतगुरु साईं बसंतराम महाराज जा अन्य शेवादारी माना संत गांधी नाम चलो न, पर जैसे ताईं जे भारत में हुआ, अहमदाबाद में हुआ, जैसे ताईं उन्होंने पूरो नातो निभायो। माता जी उन्होंने वरी असां खां नाम ऐं पोइ कुंभ जो मेलो थियो। तंहिंखां पोइ मेला घणी थिया। असां उन 1954 में साईं सां गॾु पोइ इलाहाबाद मां आया आगरे। आगरे मां असांखे वठी आया। मुंहिंजे माता खां पुछूं त भई छोकिरो असां सिंध में ॾिनल हुआसीं, माना ॼाओसीं न तॾहिं माना उन संकल्प कयो त जेको ॿारु ॼमंदो तो मां साईं खे ॾींदुसि। साईं
माता जो साईं नाम माता मुंहिंजी मासी ॿ टे ॼणी पाण में हुयूं उन्हनि जो ॾाढो साईं बसंतराम महाराजनि सां प्यार हो ऐं साईं जिन शरीर वॾनि जे शांत थियण खां पोइ उहो खंडू नगरीअ में साईं बसंतराम जी उन दरबार में जिते ॼाओ आहे न साईं टेवरा महाराज न उहा दरबार उन दरबार में रोज़ आद खांडी सत्संग थींदो मुंहिंजो पिताश्री उनजो ॾाढो इहे सभु सत्संग खतड़ हुआ पोइ साईं टेवराम थिया न माना चेलाराम महाराजनि जा तव्हांखे नंढे हूंदे खां ई मतिलबु असां माना नंढे हूंदे माना मां पेट में हुअसि त मुंहिंजे माता संकल्प कयो त 1954 में कुंभ जे मेले सां मोटी करे जॾहिं आगरे आया न त मुंहिंजी माता मिलण वई असां रहंदा हुआसीं शाहगंज ऐं संत मंडली रहत हुई काला महल ते माना आगरा फोर्ट आहे न उन जे पासे में ईअं में काला महल उते रहियल हुई पोइ साईं खे चयूं त अम्मा पुछो अम्मा खां पुछूं त हीउ छोकिरो ॾिनल आहे न चई हा पोइ मूंखां पुछूं भई तूं हलंदे त मुंहिंजो जोग हो न उहो मुंहिंजे जोग जे करे मुंहिंजो हा मूंखे ख़बर कान्हे संत छा यार हिते त छा थींदो वियुसि असांजा साईं काला महल मां आया शाहगंज उन टाइम में ओॿारियल नंढा हुआ न त तॾहिं सिंधियुनि जी हालत ॾाढी ख़राबु हुई त कॾहिं खटि मुॾा विकिणंदो हुउसि वठी ईंदो हुउसि ॿी ॿ टे कलाक शाहगंज खां परे नाइकी मंडी हुई उते 2-2.5 किलोमीटर हुई पंध में दादी किलो 2 किला वठी ईंदो हुउसि वरी बि सुबुह जो अची विकिणंदो हुउसि पोइ कॾहिं पटाटा उॿारियल मां ठाहे ॾींदी उहे चटणी वटणी विझी मिर्च ॿारनि नमूने विकिणंदा हली पोइ साईं कुदरती काला महल मां शाहगंज आया मूंखे कंहिं छोकिरे ते ॿुधायो त भई तव्हांजा साईं आया आहिनि हाणे मूंखे ख़बर कान्हे साईं छा पर प्रारब्ध जो योग न करे हा त जेको देगिरीअ में उॿारियल पटाटा अधु सेर टेपा बचिया हुआ उन सभिनि जो खलूं लाहे चटणी विझी मिर्च मसालो जो सभु मां खाई वरिती देगिरी थाल घर बचपन जूं यादूं तव्हांखे अञा बि मन में कान देगिरी थाल रखी आहे घर हा मां उते वञी पहुतसि जिते साईं जन पहुतल हुआ पोइ मतिलबु बरादरी जो अम्मा बि उते वेठी हुई त साईं जन वरी अम्मा खां पुछो भई हीउ छोकिरो आहे न चई हा साईं पोइ वठी वञो त साईं जी तव्हांजी मर्ज़ी मूंखां पुछो हलंदे त मुंहिंजी प्राल बोध जो हली वई तो हा पटाटा खाई उते पहुतसि त जॾहिं प्राल बोध छॾियो न त साईं जो मूंखे चए हलंदनि मूं चयो हा त चई हल त मां चयो घर हलो पेरा बि पायो ॿ टे वॻा जेके पुराणा सराणा आहिनि से त खणी वञो तव्हां किथे पिया सुभाईंदा ऐं हुआ जा तॾहिं कच्छा तॾहिं चडियूं मुकंदो हुयूं कच्छा कुर्तो बसि उन टाइम में तव्हांजी उमिरि मतिलबु घणी हुई नंढी तॾहिं मुंहिंजी उमिरि हो 54 में इहो जुलाई 14 जुलाई 44 वरी कुंभ जो मेलो ख़तमु थियो न तो महीनो लॻभॻि फरवरीअ जो त माना पोइ आया पोइ मार्च जो शुरूआति हुई पर इहो मूंखे चिठी यादगिरी आहे त मार्च में थींदी आहे होली उहा होली आगरे खां पोइ असां आयासीं ग्वालियर साईं सां गॾु त उहा होली असांजी ग्वालियर में थियल हुई उहो फोटो बि पुराणो सभु संतनि मां बि नंढिड़ो हेतिरो आकार इहे हथ जो बि हीअं जंहिंजे ढक तॾहिं आप ख़बर कान्हे हथ ते
नक आगुठा लॻा पिया ईअं करे हथ जो अञा जे फोटो उहो आहे तो ग्वालियर मां थी करे पोइ आयासीं जयपुर मां सिधो आयासीं अजमेर इहो असांजो जीवन नंढे हूंदे जो जनम थिया तव्हां हींअर पंहिंजे गुरुनि जी मुखारबिन सां उन्हनि जी जीवनी ॿुधी पाण सोचूं छा था चाहियूं छा था ही सभु मथे विधाता खे ख़बर आहे कि हेॾी नंढी बाल्यावस्था में जे मां संकल्प कयो ऐं हू उन्हनि जे रस्ते ते कीअं हली विया कीअं असांखे हेॾो ज्ञान ऐं हेॾी सम्झ ऐं हेॾे पूरे सिंधी पंहिंजे सिंधी वर्ग ऐं पूरे सिंधी समाज खे जेको ही ज्ञान ॾियनि पिया पंहिंजे घर घर में जेकी सम्झ सुधार थिए पियो इन्हनि सोचियो न त सभु बणी पई आहे ठही पई आहे अॼु पाण ख़ुदि गुरुनि जी पूरी जीवनी ख़ुदि उन्हनि जे मुखारबिन सां ॿुधी सतनाम साखी जय झूलेलाल।